पूरो कयो रमज़ान में हाफ़िज़ पढ़ी क़ुरआन अॼु। पूरो कयो रमज़ान में हाफ़िज़ पढ़ी क़ुरआन अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। पूरो कयो रमज़ान में हाफ़िज़ पढ़ी क़ुरआन अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। मिस्कीन जो हिकु ॿार आ पर मर्तबो उन जो ॾिसो। मिस्कीन जो हिकु ॿार आ पर मर्तबो उन जो ॾिसो। पर मर्तबो उन जो ॾिसो। ही मुक़्तदी तंहिंजो बणियो पैसे में पुर इंसान अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। पूरो कयो रमज़ान में हाफ़िज़ पढ़ी क़ुरआन अॼु। पूरो कयो रमज़ान में हाफ़िज़ पढ़ी क़ुरआन अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। क़ुरआन हाफ़िज़ खां ॿुधी मन पंहिंजो ठारींदो रहियो। क़ुरआन हाफ़िज़ खां ॿुधी मन पंहिंजो ठारींदो रहियो। मन पंहिंजो ठारींदो रहियो। आशौक़ सां मस्जिद अंदरि पोढ़ो पको हर जवान अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। पूरो कयो रमज़ान में हाफ़िज़ पढ़ी क़ुरआन अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। बरकत भरी हिन रात में जेको तरावीह में न हो। बरकत भरी हिन रात में जेको तरावीह में न हो। जेको तरावीह में न हो। इंसान उन जो थी वियो बेहद वॾो नुक़सान अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। पूरो कयो रमज़ान में हाफ़िज़ पढ़ी क़ुरआन अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। क़ुरआन जे आ ख़तम ते हाफ़िज़ घुरी सभ लए दुआ। क़ुरआन जे आ ख़तम ते हाफ़िज़ घुरी सभ लए दुआ। हाफ़िज़ घुरी सभ लए दुआ। अल्लाह सभ जे लए कंदो माफ़ी संदो ऐलान अॼु। अल्लाह सभ जे लए कंदो माफ़ी संदो ऐलान अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। रमज़ान में रहमत ख़ुदा जी थी वसे पल पल वॾी। रमज़ान में रहमत ख़ुदा जी थी वसे पल पल वॾी। रहमत वसे पल पल वॾी। क़ुरआन जे सदके मगर उनखे मिलियो जूलान अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। पूरो कयो रमज़ान में हाफ़िज़ पढ़ी क़ुरआन अॼु। पूरो कयो रमज़ान में हाफ़िज़ पढ़ी क़ुरआन अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु। रब जी रज़ा ख़ातिर ॾिना हाफ़िज़ मिठे खे हार जन। रब जी रज़ा ख़ातिर ॾिना हाफ़िज़ मिठे खे हार जिन।
हाफ़िज़ मिठे खे हार जिन ज़ुल्फ़िकार तनसर की न को उन ते कयो एहसान अॼु ज़ुल्फ़िकार तनसर की न को उन ते कयो एहसान अॼु राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु पूरो कयो रमज़ान में हाफ़िज़ पढ़ी क़ुरआन अॼु पूरो कयो रमज़ान में हाफ़िज़ पढ़ी क़ुरआन अॼु राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु राज़ी थियो उन जे मथां आहे मिठो रहमान अॼु।